ठटो मां मांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है रज़ाक खासकेली। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो चेयरमैन इकबाल अहमद ॾेथो ठटो पहुची मॉडल पुलिस स्टेशन ठटो जो दौरो कयो। उन सां गॾु सरफराज़ अहमद जमाली, इंसानी हक़नि वारे खाते हुकूमत सिंध ज़िले ठटे जो इंचार्ज अल्ताफ़ हुसैन तुनियो ऐं ॿिया हुआ। मॉडल पुलिस स्टेशन ठटो जे दौरे दौरान सिंध ह्यूमन राइट्स कमीशन बाबति इंसानी हक़नि जे भनकड़नि जे मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि कई वई। मॉडल पुलिस स्टेशन ठटो जे दौरे दौरान एसएसपी ठटो डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट खुदा बख्श बहराणी, पाकिस्तान फिशर फोक फॉर्म जे अॻवान, इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट वुमेन विंग ज़िले ठटो जे सदर बीबी यास्मीन शाब, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर महरीन इकबाल सुमरो, एडवोकेट फरहान शम्स मेमण, सोशल वर्कर ज़ोहरा जाखरो, सीनियर साफ़ी बिलावल समूह, मिर्ज़ा अकबर बेग, एसएचओ ठटो मज़र अली, PR2 SSP इरशाद खडाई, PA अनवर खत्री, सलमान हालो ऐं ॿिया मौजूद हुआ। बीबी यास्मीन शाह, एडवोकेट फरहान शम्स मेमण, खुदा बख्श बहराणी, महरीन इकबाल सुमरो, बिलावल समूह ऐं ॿियनि ठटे पुलिस जी कारकर्दगी ऐं उन्हनि खे दरपेश मसइलनि ते बहस कयो।